सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। मुझी खुशी न में आहे त तू मुझी दोस्त मुमल सां शादी कर। जे कॾहिं न उहा घर में अची वई पोइ तू 2-4 ॾींहं भले घर खां ॿाहिरि रहिजे, मूंखे को फ़र्क़ु ई न पवंदो। अदी मां त मुमल खे अॼु कुंवार बणाए हिन घर में वठी अचां, पर इहो निभागो हाशू बि त राज़ी थिए न। नवाब खान खे मां थो सुञाणां, छो जो मां हुनजी क़ौम जो ऐं हुनजे राज जो आहियां। हुन जेके मूंसां ज़ुल्म कया आहिनि न, उहा मूंखे ख़बर आहे। वॾो ज़ालिम शख़्स आहे। कोशिश कयो त नवाब सां ॻाल्हियूं थी वञनि। अंदरूनी तरह तव्हां सां विढ़ंदो, ज़ाहिरी तरह हू कॾहिं बि न विढ़ंदो। मां बि इहो ई थो चाहियां त मुंहिंजे तरफ़ां नवाब खान जो ख़ौफ़ ख़तम थी वञे। पोइ पासो वठी करे छॾियांसि चुप। बाबा साईं, हक़ीक़त इहा आहे त मूंसां बेगुनाह हो, उहो तव्हांजी न्याणी खे भॼाइण न पियो चाहे। यारी कड़ी पक थो करी। इहा ई हक़ीक़त आहे बाबा साईं, मूंसां सां धोखो थियो। जेकॾहिं मूंसां मुंहिंजी न्याणी खे भॼाइण न पियो चाहे त अधु राति जो मुंहिंजी न्याणी घरां निकिरी उते मूंसां ताईं पहुती कीअं ऐं छा करण आई उते? बाबा साईं, मूंखे हाकम ज़ादी चयो त मां मूंसां सां मिलण थी चाहियां। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा।